ॼाम नवाज़ अली भरपासे वारनि इलाइक़नि में महांगाई सबबि गरीब फाका कशी ते मजबूर आहिनि। खाधे पीते जी शयुनि जे अघनि में वाध थी वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे मोतीराम। सिंध जे ॿिए शहरनि जीअं ॼाम नवाज़ अली में भी महंगाई उरूज ते आहे। ताज़ो ई घी जे क़ीमतनि में इज़ाफ़े खां पोइ गरीब अवाम जी चेल चिॿी थी वई आहे। आम वाबे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। पोरे तबिको फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। हिते जे रवासिन आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीत वंडिया। मौजूदा दौर में महंगाई एतरी वधी वई आहे जो हालात जेके आहिनि गरीब जा संभालण तमामु मुश्किल थी विया आहिनि। ख़ासि तौर ते असां ही मुंहिंजी सब्जी हथ में आहे, ही बि असांखे 60 रुपया किलो मिली आहे। इन में सभु शइ चढ़ंदी वञे थी, पर गरीब जी जेका मज़दूरी आहे इहा नथी चढ़े। उन जे करे असांजी हुकूमत खे इहा रिक्वेस्ट आहे, अपील आहे त बराए महिरबानी इन महंगाई खे फोकस करे, इन ते गौर करे इन महंगाई खे घटि कयो वञे। महंगाई ते जेका हले रही आहे, जेको आम माण्हू जो जीअण जंजाल थी वियो आहे ऐं वफ़ाक़ी चाहे सूबाई हुकूमतनि जी जेका दावा हुई गुज़िरियल हुकूमत जे हवाले सां त उन्हनि महंगाई करे छॾी आहे। हींअर जेका मौजूदा हुकूमत हली रही आहे, इन्हनि बि अञा ताईं को अहिड़ो बूटो न ॿारियो आहे जो ग़रीब खे को रिलीफ मिली सघे। हींअर जी सूरत हाल इलेक्शन जूं तयारियूं थियनि पियूं। बहरहाल असां वटि हालतूं इहे लॻी पियूं आहिनि, न असां वटि लाइट आहे, न को महंगाई ते कंट्रोल थियो आहे, न को सफ़ाई जो निज़ाम आहे, न को सिहत जे हवाले सां। अबा ही ॾिसो महांगाई तमामु उरूज ते थी वियो, तमामु उरूज ते पियो हले। गे जेको हो 450 खां वठी 500 रुपया। अवाम जी चेल माना चिॿी आहे। अवाम वञे किॾां? जेके नुमाइंदा असांजा चूंडियल आहिनि उन्हनि खे खपे त नोटिस वठणु खपे, एसी साहब वटे, मुख्तियार कार वटे एसी। जेके महांगाई तमामु उरूज ते पई हले, तमामु गरीब माण्हू एॾो परेशान आहे, एॾो परेशान आहे जो 500 कमाए थो उनजो त पूरी नथी पए। हू अटो वठे या गे वठे, खंड वठे छा? हर शइ माना बाहि लॻी पई आहे। ये खुदारा इदारा इन्हनि खे कुझु त महांगाई खे ख़तमु करणु खपे। छा आहे जो पहिरीं त इमरान ख़ान भींग कई आहे, पर हाणे जेके ही नवां आया आहिनि ऐं त सम्झां थो इन्हनि बि भींग करे छॾी आहे। हुकूमत जो ॾेवालो कढी छॾियो अथनि। महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे। ग़रीब मिसकिन माण्हू खाइण पीअण वारे शयुनि जे में ॿधा पिया आहिनि। ॾिसो पिया हर जाइ ते वैल लॻी पई आहे, महांगाई उरूज ते आहे। को बि ग़रीब कपिड़ा ठहियो पर नंढी शइ लाइ तड़पी मरे पियो, का शइ कोन्हे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त महंगाई ते कंट्रोल कयो वञे त जीअं गरीब अवाम खे रिलीफ फराहम थी सघे। कैमरामैन गुलामदीन सां गॾु मोतीराम, आवाज़ टीवी न्यूज़, ॼाम नवाज़ अली।